हैदराबाद में समाजी तंजीम पारां पानी के मसलन ऐं उन्हनि जे हल बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो। SPO पारां मक़ामी होटल में मुनक़द करायल सेमिनार में अकरम वाह ते केनाल अलायंस जोड़े हारियुनि, हारियाणियुनि ऐं ग़रीब माण्हुनि जे आवाज़ खे ऐवाननि ताईं पहुचाइण जी अहमियत ते ज़ोर भरियो वियो। सेमिनार में हारियुनि, हारियाणियुनि सां गॾु सियासी समाजी अॻुवाणनि, तोड़े सिविल सोसाइटी के नुमाइंदनि समेत सीडा के अमलदारनि ख़िताब कंदे चयो त अकरम वाह हैदराबाद टंडो मोहम्मद खान ऐं बदीन के पीअण तोड़े ज़रई पानी फराम करे थो, जॾहिं त अकरम वाह जो पानी तमाम गदलो हुजण करे तमाम घणियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं, जंहिंजो शिकार घणो करे औरतूं ऐं ॿारड़ा थी रहिया आहिनि। पहिरीं जॾहिं ज़राअत खातो वफ़ाक़त हूंदो तॾहिं सूबाई गवर्नमेंट चवंदी त वफ़ाक़ वटि आहे पॉलिसी ठाहिण उनजो कमु आहे। हाणे अरिड़हीं तरमीम खां पोइ जॾहिं सूबनि वटि इहे अख़्तियार आहिनि त सूबा चवंदा साईं असां वटि एतिरा वसीला कोन्हे। उन जे करे मसइलो इहो थियो त हिकिड़े पासे जेको आहे जॾहिं फसल जो रेट कोन थो मिले त जॾहिं रेट कोन थो मिले त उनजो मुनासिबु जेको आमदनी थींदी उहा ज़मींदार खे कोन थी मिले, ज़मींदार खे कोन थी मिले, शेयर होल्डर हारी आहे त हारी खे उनजो हिसो कोन थो मिले। पाणी अवेलेबल ई कोन्हे ऐं जेको पाणी पहुचे थो उहो बि माना शुरू खां जेका मुंड वारा आहिनि उन्हनि जो गंद किचिरे समेत उहो पाणी पहुचे थो ऐं उते वरी इन्फ्लुएंस बि थिए थो, जेको थोरो घणो पाणी आहे उते वरी पॉलिटिकल इन्फ्लुएंस आहे या ॿिया काफ़ी सारा मसइला आहिनि, गैरकानूनी धिक्का पिया लॻनि या पाणी जी चोरी आहे, जेके स्पेशली जेके पुछड़ जा नंढा ज़मीनदार आहिनि जेको हारी आहिनि, जेके औरतूं कमु पियूं कनि बनी में, उहे माना मार्जिनलाइज़्ड आहिनि, उहे पुठिते पियल आहिनि, उन्हनि खे उन्हनि जा राइट्स कोन पिया मिलनि, उन्हनि खे उन्हनि जे हिसे जो पाणी या उन्हनि जी ज़मीन जी आबादी जे लाइ पाणी कोन पियो मिले। कोटड़ी बैराज सभिनी बैराजनि खां टेल थिए पाकिस्तान में, जंहिंजी डिमांड आहे त कम अज़ कम 32 खां 33 हज़ार क्यूसिक पाणी उते हुजे, जेको 1.5 खां 2 हज़ार खां मथे कॾहिं न रहियो। इन जो मतिलबु आहे त इहो हिकिड़ो वॾो वाटर शॉर्टेज आहे सिंध जे टेल ते, ऐं पोइ उन जा असर ज़ाहिर बदीन ठठा ऐं इन्हनि ते पवंदा, छो जो उन ई वाटर कोर्स मां असां KB फीडर जे ज़रिए कराची खे पाणी था ॾियूं। हाणे हिकिड़े शहर खे बि ज़ाहिर पाणी ॾियणो आहे त ॿिए पासे इरीगेशन जो पाणी आहे त जेतिरी डिमांड आहे उन कोटड़ी बैराज जी ओतिरो पाणी उनखे मिले न पियो। कोई एक मसला नहीं है, बहुत सारे मसाइल हैं और उसमें ये अब इस वक्त जो हम बात कर रहे हैं वो हम कर रहे हैं जो हमारे नहरी पानी है जो हमारा, उसमें औरत के जो काम है, औरत का जो किरदार है वो किस तरह मौसर उसको बनाया जा सकता है। समाजी अॻुवाणनि मुतालबो कयो त पानी जी विच में औरतुनि खे बि बराबर जो हिस्सेदार बणायो वञे। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।